अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार दादू रिपोर्ट हाकिम मशहूरी छाणो शाहबाद जी रेवासणे का मौसम बाड़े जी मामिस मां ज़ीनत ज़ाल आसिफ लुंड दादू प्रेस आडो एहतजाज कंदे मीडिया आडो दाहियों त 2008 में वालदेन मुंहिंजी शादी पुफड़ आसिफ पुट मोहम्मद सलेमान लुंड सां कराई हुई। मुंहिंजो चाचो बहादुर लुंड ऐं सोट गुलाम रसूल लुंड मुंहिंजे घर महिमान थी आया जिन मूंखे नशो ॾेई अगवा करे जुही शहर जो नामालूम जगह ते खणी विया, जिते अधड़ोड़ शख्स हाजी उर्स लुंड का 1.5 लाख वठी नशे की हालत में मुखे विक्रो करे उन सां निकाह कराए छॾियो, जंहिं ज़बरदस्ती मुखे 2 हफ़्ता जिनसी हवस जो निशानो बणायो। जितां मां मंझि वठी निकिरी दादू पंहिंजे घर पहुची मुड़स के चाचे ऐं सोट जे कयल ज़ुल्म बाबत ॼाण ॾिनी आहे। हिन IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू डॉक्टर फ़रख अली लंचार SHO वुमेन बेनज़ीर जमाली खां मुतालबो कयो आहे त निकाह मतां निकाह कराईंदड़ चाचे ऐं सोट ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।